इतवां खे ॿुधायूं त चीफ सेक्रेटरी सिंध जी गाॾियुनि ज़रिए टेक्नोलॉजी ज़रिए वधीक आसान ऐं शफ़ाफ़ बणण जी हिदायत कई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो अहम इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी एक्साइज़, सेक्रेटरी इम्प्लीमेंटेशन ऐं एक्साइज़ खाते जा सीनियर अमलदार शरीक थिया। माली साल 2024-25 में गाॾियुनि जी टैक्स जी मद में 6,532 मिलियन रुपया जमा कया विया। एक्साइज़ खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। प्रोफेशनल टैक्स 707 मिलियन ऐं इंफ्रास्ट्रक्चर जी मद में 85,172 मिलियन रुपया जमा थिया। एक्साइज़ खाते जो चवणु आहे एंटरटेनमेंट ड्यूटी में 150 मिलियन ऐं कपह जी फीस जी मद में 377 मिलियन रुपया टैक्स जमा थियो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल, चीफ सेक्रेटरी सिंध पारां मोटर व्हीकल टैक्स खे टेक्नोलॉजी ज़रिए वधीक आसान ऐं शफ़ाफ़ बणाइण जी हिदायत कई वई आहे। इन बाबति इजलास थियो आहे। अवामी सहूलियत ऐं शफ़ाफ़ियत लाइ जेको मोटर व्हीकल टैक्स आहे इजलास थियो, जंहिंमें सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी अॻवानी में सेक्रेटरी सिंध जो चवणु हुयो त इहो जेके माण्हुनि जी आसानी लाइ इहो चीफ सेक्रेटरी